नाज़रीन, मीरपुर बठोरो में आम वापे जी शयुनि जा अघ ऐं पेट्रोल महांगो थियण सबबि ग़रीब ऐं पोरियत तबिको सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुन हवाले सां ॾिसूं था करीमदाद चांडियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, जीअं त पेट्रोल ऐं डीज़ल जेको रेट चढ़िया आहिनि, उन खां पोइ जेको खाधे पीते जी शयूं आहिनि, आम वाइपे जी शयूं आहिनि, उन्हनि जा जेके अघ आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। हिते मीरपुर बठोरे जा अवाम जेके महांगाई करे सख़्तु परेशान आहे, उन सिलसिले में हिननि खां वीचार वठंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। एॾी महांगाई आहे जो असीं हिकिड़ो टेम्पो लोलो कोन था खाई सघूं। एॾो गवर्नमेंट ने महांगाई करे हेॾी आहे, असीं बटाटो पोइ वठण मजबूर आहियूं साईं। ग़रीब माण्हू असीं मजबूर आहियूं। हाणे 440 रुपया मिले पियो गोश्त जो किलो, 440 गोश्त जो किलो मिले पियो। हाणे असीं खाइण में मजबूर आहियूं। पेट्रोल बि महांगो लॻो पियो आहे, असीं केॾां वञूं। ताज़ो ही जेको पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधिया आहिनि, उन में ग़रीब माण्हू तमामु घणो मुतासिर थियो आहे, जंहिंमें पोरियत ऐं जेके दिहाड़ी कमाइण वारा माण्हू आहिनि, उहे ईअं सम्झो त दाल ऐं खंड खे बि हाणे कोन था पहुचनि। रोज़ बरोज़ जेके दुकानदार पंहिंजे पसंदि सां उन्हनि जा अघ वधाइनि पिया, उन में पोरियत तबिको तमामु घणो परेशान थियो आहे। गरीब माण्हू जेको आहे एतिरो बि नथा वठी सघनि, ऐं मज़दूर जेके आहिनि, जेके शाम जो मज़दूर था कनि, ऐं उन्हनि जी 200 रुपया दिहाड़ी आहे, 300 रुपया गुज़र नथा करे सघनि। पेट्रोल जेको आहे हिकिड़े महीने में 3 दफ़ा उन जूं क़ीमतूं वधियूं आहिनि। ऐं चवां थो सुप्रीम कोर्ट खे हिकिड़ी अपील था करियूं त फौरी तौर ते वफ़ाक़ी जेकी हुकूमत आहे उनखे जेको ख़तमु करे। बेरोज़गारी ॾाढी लॻी पई आहे, इन जे वसीले ते असीं महिरबानी करे असांजी महांगाई घटि कराई वञे। असां ग़रीब माण्हू आहियूं, आणियूं ई चाढ़ियूं, के बच्चा बुख पिया मरनि, के कीअं न के कीअं न। असांजा ॿार बच्चा कखाणे घरनि में वेठा आहियूं असां ग़रीब माण्हू, ऐं ॿार बच्चा जेके ॾाढी महांगाई करे छॾी, एॾी महांगाई करे छॾी। असां हिकिड़ो वेलो खायूं था, हिकिड़ो वेलो वेठा आहियूं। त रोज़गार न आहिनि, ॿिए तरफ़ हेतिरी महांगाई थी आहे, असांखे त सम्झ में नथो अचे त ग़रीब माण्हू हाणे अटो वठी सघे थो, बच्चनि खे खाराए सघे थो या नथो खाराए सघे। 15 ॾींहं महांगाई जो जेको रेशो सो वधाइनि पिया। हींअर 10 किले जी जेका अटे जी बोरी आहे, सो 700 750 रुपए ते पएती आहे। हाणे हिकिड़ो ख़ानदान में घटि 10-15 माण्हू आहिनि, जेको 300 रुपया 400 रुपया दिहाड़ी मज़दूर कमाइण वारो माण्हू, उहो छा पंहिंजे बच्चनि खे अटो खाराईंदो हूंदो। उन खां सवाइ ॿियूं चीज़ूं त अञा अलॻि आहिनि। हिन PTI हुकूमत जेका दवाउनि में महांगाई कई आहे ऐं हर खाधे पीते जी शइ में महांगाई कई आहे, हाणे त इंसान जो जीअण तां पंहिंजो साह ई खजी वियो आहे। त माण्हू चवे थो त हिन दुनिया में जी असीं छा करियूं। नाज़रीन, मीरपुर बठोरे रहवासी न तव्हां वीचार ॿुधा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत खे फौरी तौर नोटिस वठी महांगाई शरह घटाइणु खपे, त जीअं आम माण्हू पोरियत माण्हू 2 वेला मानी खाई सघे। कैमरामैन इंतज़ार खटी सां गॾु करीमदाद चांडियो, मेहरान TV न्यूज़, मीरपुर बठोरो।